SHO गुलाब लगारी अली असगर आलमानी चार्ज वठंदे ई ॾोहारे ने मंशियात फरोशन ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं आहिनि ऐं मंशियात फरोशन जो घेरो तंग कयो वियो आहे। उन हवाले सां SHO गुलाब लगारी जी टीम कार्रवाई कंदे मंशियात फरोश विक्रम कोहली खे गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 700 मेन पुड़ियूं बरामद कंदे केस दाख़िल करे छॾियो आहे। उन मौक़े ते SHO गुलाब जो चवणु हो त मंशियात फरोशी कंदड़ ॾोहारियुनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खंया वेंदा। शहर ऐं उन जे आसपास में बदअमनी खे ख़त्म करण लाइ भरपूर कदम खणंदासीं त जीअं अमनो अमान खे बरक़रार रखी सघिजे।